अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। ड्रामा सीरियल दुलाब जी अचण वारा एपिसोड दोस्तों सनसनीखेज़ दिलचस्प ऐं ज़बरदस्त थियण वारा आहिनि। इन्हनि में तव्हां हिकिड़ो कमु ज़रूरु ॾिसंदो, इन में ककर वारा बि किनो मुंहुं करे कादन वारनि जे ॻोठां मोटी ईंदा ऐं इन्हनि खे का शइ हथु न ईंदी। इन्हनि खे जेको आहे न भरोसो हुयो त असां उतां वठी ईंदासीं, जेको आहे ककर सोचो भेण खे वठी ईंदुसि, लेकिन उन खे को फ़ाइदो न मिलियो। अचण वारे एपिसोड में ॿई धुनियूं रानी राज़ ऐं मुराद वारनि जी इहा कोशिशि हूंदी सभु खां पहिरियां इहा शइ असां हासिलु कयूं, यानी ककर जी भेण। ऐं उन में उहे जिदोजहद में लॻा पिया आहिनि जो मुंहिंजे लाइ बि को ख़ासि ख़बर न आहे, उन खे जंहिंजे हथु ईंदो उन खां उहो पादर खाईंदो। ऐं ॿियो दोस्तों मां ॿुधाईंदो हाणे अचण वारे एपिसोड में हाणे शानवाद ख़ान गेम खेॾंदो, थी सघे थो कादन वारनि जे मथां हाणे शानवाद ख़ान प्रेशर रखे उहो छोकिरी हथु करे, ऐं कादन वारा थी सघे थो इहा मंसूर ख़ान ताईं छोकिरी पुॼाइनि। अचण वारी क़िस्त में इहे सीन तव्हांखे ॾिसण वटां मिलंदा। ऐं मुराद खे इहो शक आहे छोकिरी मथां उतां भॼी वई आहे, तॾहिं कादन वारा जेको आहे अहिड़ियूं ॻाल्हियूं करनि था, टिजनि था, भउ खां ॿुधाइनि नथा। पर छोकिरी भॻी त न आहे, उन्हनि वटि आहे, हू इन शइ खे लिकाइण जी पूरी कोशिशि करनि था। असांखे ॾींदा इजाज़त दोस्तों, लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा। शायदि को सो वर्क यूट्यूब चैनल खे मिलंदासीं तव्हां सां नेक्स्ट वीडियो में। हिन यूट्यूब चैनल खे दोस्तों रीच वधाइण जे लाइ कमेंट बि कंदा, लाइक बि कंदा ऐं बेल आइकन खे ऑल ते कंदा।